शाइरनि जे सरताज शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे 281 उर्स जी पुॼाणी जूं तक़रीबूं जारी आहिनि। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ऑडिटोरियम हॉल में मौसीक़ी जी महफ़िल थी आहे। फ़नकारनि पारां शाह लतीफ़ जा कलाम पेश कया विया। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। शाइरनि जे सरताज शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी 281 उर्स जी पुॼाणी जूं तक़रीबूं जारी आहिनि। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ऑडिटोरियम हॉल में मौसीक़ी जी महफ़िल थी आहे। फ़नकारनि पारां शाह लतीफ़ जा कलाम पेश कया विया। बिल्कुलु नाज़रीन, अहम ख़बर आहे शाइरनि जे सरताज शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी 281 उर्स जी पुॼाणी जूं तक़रीबूं जारी आहिनि। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ऑडिटोरियम हॉल में मौसीक़ीअ जी महफ़िल इन वक़्तु जारी आहे। फ़नकारनि पारां शाह लतीफ़ जा कलाम पेश कया विया आहिनि। अहम ख़बर आहे शाइरनि जे सरताज शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी 281 उर्स जी पुॼाणी जूं तक़रीबूं जारी आहिनि। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ऑडिटोरियम हॉल में मौसीक़ीअ जी महफ़िल इन वक़्तु जारी आहे। फ़नकारनि पारां शाह लतीफ़ जा कलाम पेश कया विया आहिनि। शाइरनि जे सरताज शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी 281 उर्स जी पुॼाणी जूं तक़रीबूं हिन वक़्तु जारी आहिनि।